मेहड़ शहर के बुनियादी मसलन बाबत GDA अगवान ऐं शहरी इत्तेहाद मेहड़ के चेयरमैन न्याज़ अली बुरड़ो की अवामी न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरियों त फारूक़ात तव्हांजी महिरबानी जो शहर जे माण्हुनि जे लाइ शहर जी शइ जे लाइ तव्हां आला इदारनि ताईं पंहिंजी जेका रिपोर्टूं या जेको पहुचायो था सुठी शइ आहे। जेको शहर में पहिरीं ॻाल्हि अमन अमान जी ॻाल्हि अमन अमान त पूरी सिंध में कोन्हे को। दादू ज़िलो त उहो ॿरियो पियो आहे। कुरनाल SP विहारे फिटी कयो अथनि जेको सॼो ॾींहुं भतनि वठण में पूरा आहिनि। क्राइम जे पासे ॾे जो को ध्यानु कोन्हे को। शहर जा माण्हू फुरजनि था पिया। असांजे जूणे जा उनखे करोड़ सवा करोड़ रुपए जी चोरी थी हेतिरो वापसि कोन थी आहे। आगरा घाघरा आहिनि हिननि जो 15 लाख जो तक़रीबन धाड़ो लॻो। शहर चार बंदा दे दिल्ली सर्कुलेशन खां पोइ विच शहर में फुरे आहे। उहो मसइलो अञा ताईं क्लियर कोन थियो आहे। को ॾोहारी कोन ॿधो आहे। हर रोज़ जे हिसाब सां 2 3 4 ॾोह थियनि ई थियनि था। घरनि मां फुरूं थियनि थियूं, घरनि मां चोरियूं थियनि थियूं, दुकान फुरजनि था, दुकान वापारियुनि जा भॼनि था। पर हींअर थोरी रिकवरी का बि कोन थी थिए। उहो इन करे कोन थी थिए जो ज़िले में जो कमांडर जेको SP मसूद मक्सी साहब वेठो आहे जो उहो चोर आहे। उन्हनि खे उहो सभु भतो खपे। हे पैसा भरे अचनि था, पैसा कमाइनि था, पाण पैसा रखनि था। हाणे अॻु में हूंदो आहे फलाणो करप्शन थो करे, हाणे चइबो आहे पैसा सिस्टम में जमा कराइनि। हाणे सिस्टम मथे कंहिंजो आहे, केतिरा आहिनि, छा थो करे। तक़रीबन 4 करोड़ जे लॻभॻि हेतिरो असांजे मंशात तो भतो थो वठे, थाणनि थो वठे थो, तेल जा पैसा खाई थो वञे, मेंटेनेंस जा पैसा खाई थो वञे। हर बुराई मां अॻु में बि चयो आहे, अॼु बि वरी बि चवां थो, हर बुराई जी जेका बि लीड करनि था या जेका हर बुराई जी अॻुवाणी SSP दादू सऊद मक्सी साहब आहे। असांखे सम्झ में नथो अचे त सॼो ज़िलो ॿरे थो पियो, सॼे ज़िले जा माण्हू दाऊं था कनि पर इन SP में छा ॾिठो अथनि। मां त सम्झा ॿियो त कुझु कोन ॾिठो अथनि। पर हे तेल कढाइनि था, जाए मंशा था, मथे सिस्टम में पैसा ॾिए थो। जेकर ॿिया 3 करोड़ रुपया ॾींदा त 4 करोड़ रुपया ॾिए थो। तंहिं करे हिनखे केरु हथु लाहिण लाइ तयारु कोन्हे। असीं आला इदारनि खां सभिनी वसार ऑफिसरनि खां IG सिंध खां चीफ जस्टिस ॿिनि खां पुरज़ोर मुतालबो बि कयूं था असांखे अमन अमान ॾियो। न ॾींदा अॻु में बि मज़ामतूं कयूं अथऊं, वरी बि हाणे मज़ामत ते ईंदासीं छो जो असांखे अमन खपे। कारोबारी माण्हू शहर जा माण्हू जेके चवंदा था पंहिंजी दुकान ते वञूं सुकून सां वञूं, दुकान खां ॿाहिरि घर मोटी अचूं, पंहिंजे सुकून सां मोटी अचूं। ईअं न वञूं दुकान ते वञूं त दुकान ते फुरिया वञूं, जेकर घर अचूं त रस्ते में फुरिया वञूं, राति जो सुकून न करे सघूं, घर फुरिया वञनि। असांखे अमन जो सुकून खपे। ॿी जेका तव्हां ॻाल्हि कढी शहर जी सफ़ाईअ जो, शहर जी तक़रीबन 3.5 करोड़ जे लॻभॻि बजट आहे। 3 करोड़ 20 लखनि जे लॻ OZT फंड आहे। उन खां पोइ दुकाननि जूं मसवाड़ूं आहिनि, माल जी पिड़ी आहे, सब्जी पिड़ी आहे, कची पिड़ी आहे। पर जेके बि पैसा अचनि था असांजे CMO साहब ऐं ॿुट बिरादरान कढी खाई था वञनि। शहर सॼो खंडर लॻो पियो आहे। सॼो शहर तव्हां गलियुनि में वञो, हे जेको मेन तव्हां रोड ॾिसो था या जेको बि इहे असां अॻु में चयो त असां हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कई, उन खां पोइ ठहियो आहे। पर उन्हनि ई ठारायो, लूलो लंगड़ो जेको बि कमु थियो उन्हनि ई करायो। पर बाक़ी ॿिया वञो था, शाहबाज़ कॉलोनी आहे, तव्हां वञो शाहबाज़ कॉलोनी सॼी किन लॻो आहे। सिंधल महेसर आहे, किन लॻो पियो आहे थो। भंडमल आहे, किन लॻो पियो आहे। मदीना कॉलोनी में वञो, मारवी कॉलोनी में वञो, कहिड़ियूं कहिड़ियूं तव्हांखे शइ मिलनि। बरसाति वसे थी त विच शहर में गोरी जेतिरो पाणी बीठो आहे। जो को सिस्टम कोन्हे को, सफ़ाई जो को सिस्टम कोन्हे को। हिकिड़ो ट्रैक्टर आहे सॼे शहर में, 14 वार्ड आहिनि, हिकिड़ो ट्रैक्टर आहे जेको गंद खणे थो। 14 ॾींहं हिकिड़े वार्ड में अचे थो। 14 ॾींहं उते गंद पियो आहे, बदबू थिए थी, बीमारी पकिड़जनि थियूं, माण्हू बीमार थियनि था। वरी अस्पताल में कुझु कोन्हे को। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।